बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर कॉलोनी नंबर 1। हेडमास्टर सर इमाम बख्शुमरो ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशारी जे तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 6 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं साइंस, जंहिंजो टॉपिक आहे जानदारनि जा क़िस्म। प्यारा ॿारो, इन खां पहिरियां असां सेल जे बारे में पढ़ी आयासीं, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सेल पढ़ी आयासीं त जानदारनि जा जेके सेल आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हिकु ॿूटनि जा सेल, ॿिया जानवरनि जा सेल। अॼु असां उहे शयूं उहे जानदार पढ़ंदासीं जेके हिकु सेल जा बि ठहियल आहिनि ऐं घणनि सेलनि जा बि ठहियल आहिनि। हाणे सभु खां पहिरियां जानदारनि जा क़िस्म छा आहिनि? चए थो असां वटि जेके जानदार आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा मौजूदु आहिनि। हिकु अहिड़ा जानदार हिकु घरड़े वारा जानदार आहिनि, ॿिया घण घरड़े वारा जानदार आहिनि। प्यारा ॿारो, सभु खां पहिरियां असां हिकु घरड़े वारे जानदार जे बारे में पढ़ंदासीं। चए थो हिकु घरड़े वारा जानदार कहिड़ा आहिनि? हिकु घरड़े वारे जानदारनि खे असां यूनिसेलुलर ऑर्गेनिज़म बि चवंदा आहियूं। इन जी वसफ़ छा आहे? उहो जानदार जंहिंजो जिस्म फ़क़ति हिकु घरड़े जो ठहियलु हुजे तंहिंखे हिकु घरड़े वारा जानदार यूनिसेलुलर ऑर्गेनिज़म चऊं था। अहिड़ो जानदार जंहिंजो जिस्म फ़क़ति हिकु घरड़े जो ठहियलु हुजे उनखे असीं छा चवंदासीं? यूनिसेलुलर ऑर्गेनिज़म, यानी हिकु घरड़े वारा जानदार। प्यारा ॿारो, हिकु घरड़े वारे जानदारनि जा मिसाल आहिनि, ॿूटनि में युगलीना आहे, ॿिए नंबर ते छा आहे? क्लेमोडोनास। जानवरनि में हिकु घरड़े वारा जानदार आहिनि इमोबा ऐं ॿिए नंबर ते आहे पैरामीशियम। प्यारा ॿारो, हिकु घरड़े वारे जानदारनि जूं कुझु ख़ासियतूं हूंदियूं आहिनि, उहे ख़ासियतूं असां पढ़ंदासीं। चए थो हिकु घरड़े वारा जेके जानदार आहिनि ही घणो करे पाणी में मौजूदु हूंदा आहिनि। हिकु घरड़े वारा जेके बि जानदार आहिनि जंहिंजो जिस्म फ़क़ति हिकु सेल जो ठहियलु आहे उहे पाणी में मौजूदु हूंदा आहिनि। उनखां बाद में इहे डंठनि, तलाउनि, दरियानि, समुंडनि ऐं घिमियल हंधनि जहिड़ो को वणनि जे थुड़नि ऐं ज़मीन या मिटी में मौजूदु हूंदा आहिनि। इहे डंठनि में बि हूंदा आहिनि, तलाउनि में बि हूंदा आहिनि, दरियानि में बि हूंदा आहिनि, समुंडनि ऐं घिमियल हंधनि जहिड़ो को वणनि जे थुड़नि ऐं ज़मीन या मिटी में मौजूदु हूंदा आहिनि। प्यारा ॿारो, हिकु घरड़े वारा जानदारनि में ज़िंदा रहण लाइ सभई ज़रूरी अमलनि जहिड़ो चुरपुर करणु, खुराक खाइण ऐं साह खणण जी सलाहियत पिणु मौजूदु हूंदी आहे। प्यारा ॿारो, जेके हिकु घरड़े वारा जानदार आहिनि, असांखे ख़बर आहे त जानदार हमेशह चुरपुर बि करनि था, पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि या ॿियनि ते भाड़ींदा आहिनि, साह बि खणी सघनि था। त हिकु घरड़े वारे जानदारनि में बि इहे सभु ख़ासियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि। प्यारा ॿारो, हिकु घरड़े वारा जानदार तमामु नंढड़ा ऐं बारीक हूंदा आहिनि। हिकु घरड़े वारा जानदार तमामु नंढड़ा ऐं बारीक हूंदा आहिनि। इन्हनि जी सेलनि जी ख़ासि तरतीब न हूंदी। हाणे ॾिसो, युगलीना जो जेको सेल आहे अहिड़े क़िस्म जो आहे, मखरूती, क्लेमिडोनास जो ईअं थोरो वधीक आहे, इमोबा जो सेल ॾिसो, पैरामीशियम जो सेल ॾिसो। हर हिकु सेल जी जेका तरतीब आहे उहा मुख़्तलिफ़ आहे। तमामु तमामु नंढड़ा, ही घरड़े वारा जानदार तमामु नंढड़ा ऐं बारीक हूंदा आहिनि ऐं इन्हनि जी सेलनि जी का ख़ासि तरतीब न हूंदी। ॾिसो, हिन जी तरतीब आहे न, हिन जी तरतीब हिन खां मुख़्तलिफ़ आहे, हिन जी तरतीब हिन खां मुख़्तलिफ़ आहे, हिन जी तरतीब हिन खां मुख़्तलिफ़ आहे। त हाणे जेके बि असां वटि जानदार आहिनि, इन्हनि सभिनी जानदारनि जी सेलनि जी तरतीब छा आहे? मुख़्तलिफ़ हूंदी आहे। प्यारा ॿारो, हाणे असां पढ़ियासीं त हिकु घरड़े वारा जानदार उहे जानदार हूंदा आहिनि जंहिंजो जिस्म फ़क़ति हिकु घरड़े जो ठहियलु हुजे। उनखां बाद में असां ईंदासीं अहिड़ा जानदार जंहिंखे चवंदासीं घण घरड़े वारा जानदार। हाणे घण घरड़े वारा जानदारनि खे असीं मल्टी सेलुलर ऑर्गेनिज़म बि चवंदा आहियूं। इन जी वसफ़ छा आहे? अहिड़ो जानदार जंहिंजो जिस्म हिकु खां वधीक घरड़नि जो ठहियलु हुजे। अहिड़ो जानदार जंहिंजो जिस्म हिकु खां वधीक घरड़नि जो ठहियलु हुजे त अहिड़े जानदार खे घण घरड़े वारा जानदार मल्टी सेलुलर ऑर्गेनिज़म चइबो आहे। प्यारा ॿारो, घण घरड़े वारे जानदारनि जा मिसाल नारेल जो ॿूटो, फरन, बाज़, हाइड्रा, इंसान, उनखां बाद में मेह, ॿकरी, रेड, हाथी, वण, इहे सभु जा सभु छा आहिनि? इहे सभु जानदार घण घरड़े वारा जानदार आहिनि। छो त इन्हनि सभिनी इहे सभई हिकु खां वधीक सेलनि जा ठहियलु हूंदा आहिनि। प्यारा ॿारो, घण घरड़े वारे जानदारनि जूं कुझु ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। घण घरड़े वारा जानदार जिसामत क़दबत में हिकु घरड़े वारे जानदार खां वॾा थियनि था। जेके बि घण घरड़े वारा जानदार असांजे चौधारी मौजूदु आहिनि, इन्हनि सभिनी जी जेका क़द ऐं बुत आहे उहा वॾी थिए थी। उनखां बाद में घण घरड़े जानदारनि जी हर हिकु सेल खे पंहिंजो ख़ासि ऐं अलॻि कमु करणो पवंदो। चए थो जेके घण घरड़े वारा जानदार आहिनि उन जे अंदरि बेशुमार सेल मौजूदु आहिनि ऐं हर हिकु सेल
पंहिंजो अलॻि अलॻि कमु कंदो आहे। असां वटि ॾिसो अखि ॾिसण जे सेल, उन अखि जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॾिसण जा जेके आहिनि हवासी सेल मौजूदु आहिनि, कननि जे अंदरि ॿुधण जा हवासी सेल मौजूदु आहिनि, जिस्म जे अंदरि खाधे खे मुहैया करण जे लाइ ब्लड सर्कुलेटरी सिस्टम में ब्लड जा सेल मौजूदु आहिनि, जिस्म जी चमड़ी जी हिफ़ाज़त करण जे लाइ असांजे इन्हनि जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सेल मौजूदु आहिनि। हाणे असांखे चए थो इन करे हीअ वधीक मुनज़िम हूंदो आहे, यानी घण घरड़े वारा जानदार जेके हूंदा आहिनि मुनज़िम वधीक हूंदा आहिनि, यानी उन्हनि जी जिस्म जी जेका कद बुत हरकत वग़ैरह जेका हूंदी आहे उहा वधीक हूंदी आहे। प्यारा ॿारो, उन खां बाद में हिकिड़ी ॿी ख़ासियत पढ़ंदासीं। हीअ जानदार पाणी में मिलंदा आहिनि, जीअं हाइड्रा आहे, मच्छी आहे, ख़ुश्की ते बि मिलंदा आहिनि, जीअं बाज़ आहे, फरन आहे, नारियल जो ॿूटो आहे, इंसान आहे, उन खां बाद में मेंह, ॿकरी, रेड अहिड़े क़िस्म जा जानवर मौजूदु हूंदा आहिनि। प्यारा ॿारो, हाणे असां पढ़ी चुका आहियूं त जानदार जेके आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकु अहिड़ा जानदार जंहिंजो जिस्म सिर्फ़ु हिकिड़े घरड़े जो ठहियलु हुजे, उनखे असां हिकु घरड़ाई जानदार चवंदा आहियूं। अहिड़ा जानदार जंहिंजो जिस्म फ़क़ति जंहिंजो जिस्म घणनि सेलनि जो, घणनि जीव घरड़नि जो ठहियलु हुजे, उनखे असां घरड़ाई जानदार चवंदा आहियूं। प्यारा ॿारो, सुभाणे असां हिकिड़ो नओं टॉपिक पढ़ंदासीं। असांजे फेसबुक जे पेज खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। महिरबानी।